अजीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, तव्हां वॾनि मुबारकुनि जे लाइक़ आहियो जो रात जो काफ़ी हिस्सो गुज़री चुको आहे, पोइ बि तव्हां क़ुरान मजीद जी मोहबत में ॼमिया वेठा हो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। असांजे बिरादर मुजाहिद अब्दुल हफीज़ साहब जी अल्लाह ताला मेहनत कबूल फरमाए। ऐं असांजे बिरादर मौलाना गुलशन अली हैदरी साहब जी मेहनत भी अल्लाह कबूल फरमाए। ऐं जिन भी हिन जलसे में माली या जानी तावन किया अल्लाह ताला समूरन जी मेहनत पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। मुझा अजीजो, मुझा दोस्तों, मुझा भाइरो, यह असांजी खुशनसीबी आहे जो अल्लाह ताला तव्हां असांखे ख़त्मुल क़ुरान जे पूरे थियण जी ख़ुशीअ में क़ुरान शरीफ जी वरी महफ़िल ऐं मजलिस नसीब फरमाई। मां मुबारक थो ॾियां उन पेशमाम खे जे नमाज तराविया में सॼो क़ुरान शरीफ पूरो कयो आहे। ऐं मां मुबारक थो ॾियां सॼी जमात खे जिन भी हिम्मत करे क़ुरान शरीफ नमाज तराविया में ॿुधो आहे। दुआ है त अल्लाह ताला इन क़ुरान शरीफ जे ख़त्मे के पेशमाम जे लाइ जमात जे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बणाए। अजीजो, वाह जो अल्लाह ताला के क़ुरान शरीफ सां प्यार आहे। वाह जो अल्लाह ताला जो क़ुरान मजीद सां मोहब्बत आहे। ॾाढी रब जी रहमत जलाल में अची वेंदी आहे जॾहिं क़ुरान मजीद जो ख़त्म पूरो थींदो आहे। ॾाढो अल्लाह ताला राज़ी थींदो आहे जॾहिं क़ुरान शरीफ जो ख़त्म पूरो थींदो आहे। ऐं ॾाढो रब ख़ुशि थींदो आहे जेके क़ुरान मजीद जे ख़त्म वारी तक़रीब में शरीक थींदा आहिनि। उन्हनि माण्हुनि खां अल्लाह ताला ॾाढो ख़ुशि थींदो आहे। अॼु तव्हां रब साईं ॾाढो ख़ुशि थींदो। वॾा रब खे तव्हां प्यारा लॻंदा। इहो अल्लाह ताला जो तव्हां सां कुर्ब आहे जो अल्लाह ताला तव्हां असांखे ये भलारी महफिल मजलिस नसीब फरमाई आहे। क़ुरान मजीद अल्लाह साईं खे एॾो महबूब आहे, एॾो महबूब आहे, एॾो महबूब आहे जो जंहिंजी खुद खुदा पाण दुनिया जे 1000 साल पैदा करण खां पहिरीं क़ुरान शरीफ सूरह यासीन ऐं सूरत ताहा जी तिलावत कई। एॾो प्यारो आहे क़ुरान शरीफ अल्लाह। पोइ अल्लाह ताला खे
कुरान मजीद वारा भी ॾाढा प्यारा लगदा है। कुरान मजीद जा आलम अल्लाह के ॾाढा प्यारा लगदा है। कुरान मजीद जा हाफ़िज़ अल्लाह के ॾाढा प्यारा लगदा है। ओ मुझे प्यारे नबी, मुझे सोने नबी फरमायो इन्ना अशराफ उम्मती हमलतुल कुरान। नबी से फरमायो वॾी इज्जत वारा, वॾे मान वारा, वॾे शान वारा, वॾे मर्तबे वारा तव्हांखे ॾिसणा आहिनि त उहे ॾिसो जिन जे सीननि में कुरान मजीद आहे, जेके कुरान मजीद जा आलिम आहिनि। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। अन्या वरी आवाज या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लिताअरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाह यत्काकुम। अन्या वॾी आवाज़ सां मां भी तव्हांजो घणो टाइम न वठंदो ज़बा, मौलवी दूं भी तव्हांजे इंतज़ार में आहे ऐं तव्हां हुनजे इंतज़ार में हो। मां भी जल्दी कोशिश करे वाइज़ ख़त्म कंदुसि, तव्हांखे इम्तिहान में न विझंदुसि। ईमानी जज़्बे सां चओ सुभान अल्लाह। ओ अल्लाह ताला फरमायो तो मां बराबर इंसान पैदा किया, समझिजो। ओ इंसान में मां बराबर मर्द मायूं पैदा फरमाया, बराबर मां मर्द ने मायन में अच्छा है कारा पैदा फरमाया, बराबर मां अल्लाह अच्छने कारण में कौमों जातों कबीला पाड़ा पैदा फरमाया। अल्लाह फरमायो मां अल्लाह जी कुर्ब वारी नजर, मुझे प्यार वारी नजर, मुझे मोहब्बत वारी नजर के मर्द ते नहीं, के माई ते नहीं, के अच्छे ते नहीं, के कारे ते नहीं, के कौम कबीले पाड़े ते नहीं। मुझे रहमत कुर्ब प्यार वारी नजरात पांजे रहमत बरकत नूरानियत वारे कुरान मजीद दे पहुंचे मर्द जे सीने में, जे माई जे सीने में कुरान मजीद उहे मर्द मायूं अल्लाह से फरमायो मगे वडे मां वडा प्यारा वे वडा मगे महबूब आहिनि।
हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला रंग जो कारड़ो मुहारन जो वेचारो सादड़ो वार वेचारे जा गुंडी गुंडीदार जुबान जो वेचारो पातड़ो आज़ान तो चवे तो वेचारो शीन न तो चई सके शीन जी जाए ते भी सीन तो निकरे चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह यो वेचारो बातरी जुबान वारो चबन मुबारक दूलड़न वारो रंग जो सारो वार गुंडी गुंडीदार वेचारो गरीब वेचारो मिस्कीन 70 सा चंदी लगी पया कपड़न के वेचारो खबर जी जुन्नी पाण वारो और जरे कुरान मजीद के सीने में जाए तो दे अल्लाह ताला दे मान शान मर्तबे वारे दो मर्तबे वारो तो बनाए छे जो अल्लाह ताला मेराज वाली रात प्यारे नबी मोहम्मद करीम के जन्नत में हजरत बिलाल जे जुत्ती जो आवाज तो गुजराए सुम्मदना फदल्ला कौसैन वदमा वॾे आवाज़ सां अल्लाह अल्लाह हज़रत बिलाल के या एडी वडी इज्जत मिली त हिन जे सदके कंहिंजे सदके कुरान शरीफ़ जी कुरान शरीफ़ रब खे ॾाढो प्यारो आहे ॾाढो वो मासूमिया साण वेचारी औरत अबू जहल अम्मा वेचारी सुम्या साण की उठण में बदलायो हिकिड़े उठ जो मोहबत कयई बेजो लॻाई अम्मा सुम्या साण जी हिकिड़ी वेचारीअ जी जंग हिकिड़े उठ जे पेर जे पाखड़े में ॿधाई बी जंग ॿिए उठ जे पेर जे पाखड़े में हाणे ॿई उठ हलाया विया अम्मा सुम्या साण वेचारी सिकजी वई अबू जहल अम्मा सुम्या साण वेचारी जे वारन खां थी अम्मा के चवे तो माई दे हाल वाल मरण लाइ तैयार आहियां कुरान शरीफ़ छॾण लाइ तैयार मां कुर्बान वञा मुंहिंजे लफ़्ज़न मज़ा जुमलन मज़ा औरत ज़ात थी करे वॾी बहादुरीअ जी फिज़ा क़ाइम थी करे वॾो बहादुरीअ जो मुज़ाहिरो थी करे फरमाए थी अबू जहल तू कुरान मजीद जी मिठाण जो मज़ो वरतो ही नाहे तोखे ख़बर ही नाहे तो कुरान मजीद में केॾो लुत्फ़ आहे केॾो मज़ो आहे केॾी मिठाण आहे मां पाण शहीद थियण लाइ तैयार आहियां पर कुरान मजीद छॾण लाइ तैयार आहियां
अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। अञा वॾे आवाज़ सां अल्लाह। ये लफ्ज़ पढ़ी अम्मा साण खिली थी वे। अबू जेल चयुसि तो माई चरी थी वई आहीं छा, पागल थी वई आहीं छा, छो थी खिली, छा थियो थी? अल्लाह। अम्मा साण फरमाए थी ज़ालिम मां चरी न थी आहियां, मां पागल न थी आहियां। रब साईं क़ुरान जे सदके सतनि आसमाननि जा दरवाज़ा खोलाए जन्नत जो बंगलो साम्हूं बीहारियो आहे। वारो कर उठल आहे त मां शहीद थी रब रहमान जी ज़ियारत करे उमिरि जे लाइ वञी सोन जी माड़ीअ में विया। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, वाह जो कुरान मजीद वारा अल्लाह के प्यारा दो। वाह जो कुरान मजीद वारा अल्लाह जी मोहब्बत। हिकिड़ो किताब में वाक़ियो तो जे इंडिया जो वाक़ियो आहे। तो इंडिया में हिकिड़ो मुसलमाननि जो ॻोठ हुया त मुसलमान पर नाले मात्र मुसलमान। का भी वीचारनि खे दीन जी इस्लाम जी ख़बर न हुई। वीचारा जाहिल क़िस्म जा मुसलमान हा। जॾहिं भी उन्हनि जे ॻोठ में माण्हू मरी पवंदो हो त ॻोठ में अहिड़ो माण्हू भी न हो जो उन मुर्दे खे गुस्ल ॾियारे, उन मुर्दे खे कफन पाराए, उन मुर्दे जी जनाज़े नमाज़ अदा कराए, उन मुर्दे खे लादे कब्र में लाहे होॾो होॾो वञी को आलिम वठी ईंदा, को हाफ़िज़ वठी ईंदा, को ॼाण वारो वठी ईंदा, जेको अची गुस्ल भी ॾियाराईंदो मुर्दे खे, जेको कफन भी पाराईंदो जी मुर्दे खे, जेको जनाज़े नमाज़ भी अदा कराईंदो, जेको लाद में कब्र में भी मुर्दे खे लाहींदो। हिननि जो ईअं पियो वक़्तु गुज़रे। हिकु ॾियारे अल्लाह जी कुदरत माण्हू मरी पियो। हे ॾाढो भॻा ॻोठ मां होॾे भॻा, होॾे भॻा, होॾे भॻा। मन काथों आलिम मिले, मन काथों हाफ़िज़ मिले, मन काथों ॼाण वारो मिले। मुर्दे के गुस्ल भी ॾियारे, मुर्दे के कफन भी पाराए, मुर्दे जी जनाज़े नमाज़ भी अदा कराए, मुर्दे के लाद में कब्र में भी लाए। ॾाढो भॼी भॼी थकी पिया पर हिननि खे न आलिम मिलियो, न हिननि खे हाफ़िज़ मिलियो, न हिननि खे कोई ॼाण वारो मिलियो। हाणे हे परेशानीअ जे आलम में ॻोठ जे ॿाहिरों बीह रहिया त आख़िर कयूं त कयूं छा, छा थियो? इन परेशानी में आद हाणे न मुर्दे खे गुस्ल केरु ॾियारे, इन परेशानी में आद हाणे मुर्दे खे कफन केरु पाराए, इन परेशानी में हाणे इन मुर्दे खे नमाज़े जनाज़ा केरु अदा कराए। इन परेशानी में आद हाणे न मुर्दे खे लाद में कब्र में केरु लाहे। हाणे वेचारा ॻोठ जे ॿाहिरों बीठा आहिनि। हिकिड़ो सिपाही आहे, उहो रोज़ बरोज़
उन ॻोठ गुज़र करे ड्यूटीअ ते नौकरीअ ते वेंदो। हाणे सिपाही साइकिल हलाईंदो हलाईंदो आयो, हीअं जो नज़र करे त ॻोठ वारा परेशान बीठा आहिनि। हिन साइकिल खे ब्रेक लॻाए पुलिस वारे सिपाही अची वेझो थी पुछा कयनि त यार ॾियो हाल अहवाल, छा ॻाल्हि आहे? ॾाढा था परेशान पिया नज़र अचो। चयो यार मसइलो हे आहे, असांजे ॻोठ में माण्हू मरी पियो आहे, उनखे गुस्ल ॾियारण वारो कोन थो मिले, उनखे कफन पाराइण वारो कोन थो मिले, उनजी जनाज़े नमाज़ पढ़ाइण वारो कोन थो मिले, उनखे लहद में कब्र में लाहिण वारो कोन थो मिले। हाणे असां परेशानीअ जे आलम में हूं त कयूं छा? सिपाही चयनि परेशान न थियो, हा हा मूंखे सॼी ॼाण आहे त कीअं मुर्दे खे गुस्ल ॾियाराइबो आहे, कीअं मुर्दे खे कफन पाराइबो आहे, कीअं मुर्दे जी जनाज़े नमाज़ अदा कबी आहे, कीअं मुर्दे खे कब्र में लहद में लाहिबो आहे। मूंखे सॼो इल्मु आहे। जीअं मां सरकार जो सिपाही आहियां, तीअं मां प्यारे नबी मोहम्मद करीम जे दीन जो भी सच्चो सिपाही आहियां। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह वयगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अञा वॾी आवाज़ सां सिपाही चवनि त जीअं मां सरकार जो सिपाही आहियां गवर्नमेंट जो, तीअं मां मिठड़े नबी मोहम्मद करीम जे दीन जो भी सच्चो सिपाही आहियां। तव्हां परेशान न थियो, मूंखे सॼी ॼाण आहे। हलो त मां मुर्दे खे गुस्ल भी ॾियारियां, मां मुर्दे खे कफन भी पारायां, मां मुर्दे जी जनाज़े नमाज़ भी अदा करायां, मां लहद में कब्र में भी लायां। ॻोठ वारा ॾाढा ख़ुशि थिया। इंतज़ाम कयूं, में सिपाही आयो, अजी मुर्दे के गुस्ल ॾियारे, मुर्दे के कफन पाराई, मुर्दे जी जनाज़े नमाज़ अदा कराई, मुर्दे के लहद में कब्र में लाथे, तख्ता ॾेई मण मिटन जा ॼाड़े। हाँ सूरे बकरे जो अवल आखिर रुकू भी तिलावत कयाई। हाणे तॾे जी दुआ घुरी सिपाही साइकिल ते चढ़ी हलियो आहे पंहिंजी ड्यूटीअ जे लाइ। जीअं ड्यूटीअ ते पहुतो, हीअं जो खीसे में हथ हणी त नौकरीअ जा कागज़, ड्यूटीअ जा कागज़ हिन जे खीसे में न हुआ। हिन खां रड़ियूं निकिरी वियूं त इहे नौकरीअ जा कागज़, इहे ड्यूटीअ जा कागज़ आखिर काथे किरिया। हिन सोच विड़ाई, आखिर हिन फैसलो कयो त इहे ड्यूटीअ नौकरीअ जा कागज़ किरिया हूंदा त हिन ॻोठ में किरिया हूंदा। हाणे हे वीचारो साइकिल ते चढ़ी सिपाही उन ॻोठ में आयो आहे। ॻोठ वारनि खे चए थो भलाईअ जो बदिलो भलाई आहे। हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान।
है सिपाही चए तो भलाई जो बदलो भलाई है मां तव्हां सां भलाई कई आहे हाणे मूंसां बि भलाई कयो ॻोठ वारनि चयो त छा भलाई कयो पैसा खपनि त पैसा ॾे ज़मीन खपई त ज़मीन ॾे ॿी का तुंहिंजी डिमांड आहे त उहा पूरी कयूं आख़िर छा ॻाल्हि आहे सिपाहीअ चयो त मूंखे तव्हांजे पैसनि जी ज़रूरत नाहे मूंखे तव्हांजी ज़मीन जी ज़रूरत नाहे मुंहिंजी नौकरीअ जा कागज़ ड्यूटीअ जा कागज़ हिते काथे किरी पिया आहिनि तंहिंजे करे मुंहिंजी नौकरीअ जो सुवाल आहे जंहिं बि लधा आहिनि या ॾिठा आहिनि त महिरबानी करे ॿुधायो सभिनी जो असांखे ख़बर नाहे आख़िर हिकिड़े नौजवान अचो चई साईं जंहिंमहिल तूं लाद में कब्र में जनाज़े के लाए पियो मुर्दे के उन महिल तूं ढूंढड़ो थे उन वक्त तुझे खीसे में कागज किरिया उहे कागज त नौकरीअ जा त न ड्यूटीअ जा त न तुझी सर्विस जा त न चई यार उहे ई नौकरीअ जा कागज उहे ई ड्यूटीअ जा कागज वारो कयो बजना बेलचा खणी अचो कब्र खोटियो मांखे ये कागज कढी ॾियो सभिनी ॻोठ वारनि मशवरो कयो त वीचारे असां सां भलाई कई आहे हाणे असां बि भलाई कयूं त नौकरी हली वेंदसि तंहिंजे करे चयूं त भला बजना वञी वञो बेलचा खणी अचो कब्र खोटियो हिन वीचारे खे नौकरीअ जा कागज ॾियो हीअं जो बजना नौजवान विया बेलचा खणी आया कब्र के लपा हणंदा था वञनि मिट्टी परे था कंदा वञनि जीअं मिट्टी कब्र खां परे थी थींदी वञे तीअं ख़ुशबू थी निकिरंदी अचे ईअं त मुल्क मुअत्तर थींदो वञे ॼण त अतरनि वीरनि जा दुकान खुलंदा था वञनि वले मल ख़ाफ़ मक़ाम रब्बी जल्लदा فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां जीअं जो लपा हणंदा वञनि जीअं मिटी परे कंदा वञनि तीअं ख़ुशबू तीअं मुल्क मुअत्तर थींदो वञे तीअं सॼो इलाइक़ो ख़ुशबू माण्हू भॼंदा आया डुकंदा आया सिपाही चए थो जॾहिं हीअं जो मां तख़्ता परे मुंहिंजा नौकरीअ जा कागज़ त पिया मां जल्दी खणी खीसे में विधा पर छा नज़र कयां त मुर्दे जी सॼी क़ब्र बिश्त जो बाग़ बणी पई आहे छा नज़र कयां त उनखे कफ़न बि नाहे रेशम जो पट जो वॻो बिश्त जो भरियल आहे उनजे जिस्म ते इन्न अल्लाह يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار يحلون فيها من أساور من ذهب واللؤلؤ واللؤلؤ ولباسهم فيها حرير
अञा वॾे आवाज़ सां चई कफ़न अथसि ई न, रेशम जो पट जो वॻो ईअं पारियल अथसि जन्नत जो। टूल विहाणो कंध जे हेठि हूंदसि। चओ सुभान अल्लाह। टूल विहाणनि जो ज़िक्र कंदे अल्लाह ने क़ुरान मजीद में फरमायो मुत्तक़ीन, फरमाए मुत्तक़ीन अला फुरुश बताइमुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन ज़ात फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां टूल विहाणो पियो आहे, उन ते हिन जो कंदो आहे। ऐं जी दिल धड़के थी मुर्दे माण्हुनि चयो त इहो जीअरो आहे, ओ फिलाना ओ फिलाना, पर हू जवाब ई न पियो ॾे। गुलाब जो गुल हुनजे चपन ते घाटड़ो घाटड़ो ते को माखीअ जे मिसल उन गुलाब जे गुल मां निकिरे थो ऐं हिन मुर्दे जे वात में थो वञे। ही मुर्दो ईअं थो न टेपड़े घाटड़े माखीअ वारे खे खाधियूं वञे जीअं जीअरा माखियूं खाईंदा आहिनि। सिपाही तो चवे मुंहिंजे दिल में ख्याल थियो आखिरी टेपड़ो साॼो आहे माखीअ जे मिसल घाटड़ो घाटड़ो जे मां पंहिंजी यशोदा हुन गुलाब जे गुल जे ॿाहिरों छॾियमि टेपड़ो मुंहिंजी आङुर ते किरियो। जीअं मां हुन टेपड़े खे ज़ुबान सां लॻायमि सिपाही तो चवे अल्लाह जी ज़ात जो कसम हुन टेपड़े में एॾो ज़ात हो जो दुनिया जा चस्का मां सिपाही हो विसरी विया। एॾो मज़ो हुन में। सिपाही चवे थो त दिलि त मुंहिंजी चए पई त मां निकिरां ई न क़बर मां। वाह जो क़बर में हवा पई हले जन्नत जी थधड़ी थधड़ी हीर, जन्नत जी दरी खुली पई, जन्नत जो कालीन विछियो पियो हो, वॾो मज़ो हो। पर जे माण्हुनि जो हुजूम थियो मूंखे निकिरणो पियो। मां चयो त मतां को हिन जन्नती माण्हूअ जी को बेदबी न करे वेझे, गुस्ताखी न करे वेझे, तंहिंजे करे मां जल्दी निकितुसि। तख्ता ॾेराए मां यकमथम मिटी ॾेराए सिपाही चवे तो मां मिटी ॾेराए फारग थियो। मुझे दिमाग में ख्याल पैदा थियो ताख़िर सॼो ॻोठ जाइल वेचारा का भी दीन जी वेचारनि खे ख़बर न, का भी शरीयत इस्लाम जी वेचारनि खे ख़बर न। उन ॻोठ में हिकिड़ो माण्हू हुआ, उनजे मथां अल्लाह एॾो राज़ी थियो जो अल्लाह ने उनखे क़बर में ज़िंदा करे उनजी क़बर बिश्त जे बाग़ में बाग़ बणाईंदे। आखिर इहो सुवाल पैदा थियो त हिनजी नेकी आहे त कहिड़ी नेकी आहे।
जे मां इहो सवाल खणी तॾे ते आयो ॻोठ वारनि खे चयमि तॾे वारनि खे तव्हां सभु जाइल तव्हांखे का बि दीन इस्लाम जी ख़बर नाहे भला हिते कोई जो हिनखे अल्लाह साईं कब्र में जिंदा करे कब्र बिस्त जो बाग बनाए ॾिनी ॾेसि आखिर हिन जो कहिड़ो अमल हो ॻोठ वारनि जो तॾे वारनि जो त असांखे त ख़बर नाहे इहो बि वीचारो सां वांगुरु जाइल हो अलाए कहिड़ी नजी नेकी आहे सिपाही जो मां चयोमांसि त भला घर में को माण्हू मोकिलियो इन जी घर वारीअ खां पुछा घर हिकिड़ो वियो नौजवान थी मोटियो आहे वो नौजवान तो सिपाही के बुलाए तो उनकी घरवारी चवे थी मुझे मुर्स जो ॿियो त को नेकी वारो ख़ास अमल न हो बाक़ी इहो अमल ज़रूर हुयसि जो सुबुह सां उथंदो वुज़ू करे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे क़ुरान मजीद खणंदो बटे मिनट कुरान मजीद के भाकुर गाइंदो बटे मिनट कुरान मजीद के चुनियूं ॾींदो बटे मिनट कुरान मजीद के अखियुनि ॾे घुमाईंदो पोइ वरी कुरान मजीद के खोले कुरान शरीफ जी ज़ियारत भी कंदो दीदार भी कंदो ऐं कुरान मजीद जे हिक अखर मथां आयत मथां सिट मथां आंगुर रखी चवंदो मुंहिंजा अल्लाह मां पढ़ियल त आहियां मूंखे का ख़बर नाहे त छा लिखियल आहे पर मुंहिंजो ईमान आहे मुंहिंजो अक़ीदो आहे हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो आहे हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो आहे हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो आहे घरवारी उनजी दीवार माए इन सिपारन जा सिपारा मुझे मुर्स कुरान मजीद जो विर्द कंदो रहंदो हो तने अल्लाह जो हो राजी थियो कुरान शरीफ सां प्यार करण जे करे रब साईं उनखे जिंदा करे उनजी क़ब्र बिस्त जो बाग बनायो सिपाही घणियों करे दाहूं करे तीखा करे चवे तो वाह अल्लाह तुझो कुरान मजीद सां प्यार हिकिड़ो जाइल अनपढ़ल वीचारो कुरान मजीद सां प्यार तो करे भाकुर तो पाए कुरान के चुमियो तो दे कुरान जी सिट मथां आयत आयत मथां आंगुर लगी चवे तो अल्लाह हे जेको तो लिखियो आहे इहो बि सचो आहे हे बि तो लिखियो आहे इहो सचो आहे हे भी जेको तो लिखियो आहे इहो बि सचो आहे रब तूं हिन खां एॾो राज़ी थो थिए जो उनखे क़ब्र में ज़िंदा करे उनजी क़ब्र बिस्त जो बाग थो बणाए छॾे ऐं जेके क़ुरान जा आलिम था बणजनि जेके क़ुरान जा हाफ़िज़ था बणजनि जेके क़ुरान मजीद जी सही नमूने सां तिलावत था कनि अल्लाह से उन्हनि खे ॾाढाए केॾा न तूं इनाम इकराम नसीब फरमाईंदे फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां इहो तो कुरान मजीद सां अल्लाह जो प्यार हिकिड़ो जाइल हिकिड़ो ॼट कुरान मजीद सां भाकुर थो पाए कुरान मजीद के चुमियो थो ॾे कुरान मजीद के सचो थो करे रब हे भी तो लिखियो आहे सच लिखियो थी हे भी तो ईअं सिपारनि जा सिपारा थो पढ़े रब उन खां एॾो राज़ी थो थिए जो उनजी क़ब्र जन्नत जो बाग बणाए उनखे क़ब्र में ज़िंदा थो बणाए ऐं जेके क़ुरान जा आलिम बणजनि जेके क़ुरान जा हाफ़िज़ था बणजनि जेके नाज़रा क़ुरान मजीद था सिखनि उन्हनि जे मथां त अल्लाह से अलाए कहिड़ो न महिरबान तंहिंजे करे मां तव्हां समूरनि खे गुज़ारिश करणा हुआ।                                                                                                                      मेहरबानी फरमाए कुरान मजीद सां चिमड़ो
फरमाई वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। जेके कुरान जा आशिक वेठा वॾे आवाज़ सां, जेके कुरान जा दीवाना वेठा वॾे आवाज़ सां, जेके कुरान जा मस्ताना वेठा वॾे आवाज़ सां, अचो कुरान मजीद के भाकुर पायो। इज्जत कुरान में, रहमत कुरान में, बरकत कुरान में। और फरमाया तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा। अन्या वॾे आवाज़ सां, अन्या ईमानी जज्बे सां। सजी दुनिया परेशान आ, पर कुरान मजीद वारा ताके हाणे भी खिलंदे नजर ईंदा। सजी दुनिया परेशान आ त बाबा महांग बि थी वई आहे। हाउ के न, पेट्रोल महांगो थी वियो आहे, बाबा हर शइ महांगी थी वई आहे, पर हाणे भी तव्हांखे कुरान जा हाफ़िज़, कुरान जा आलम ईअं खिलंदे नज़र ईंदा ॼण त मुल्क जा सदर ऐं वज़ीर आज़म ई आहिनि। कोई टेंशन ई न अथनि। रात जो सजी सजी दुनिया सभु माण्हू पंज पंज टिकियूं निंड जूं था खाई सुम्हनि, पर कुरान मजीद वारा कुरान जूं लोलियूं ॾेई ॾेई नमाज़ इशा खां बाद में हीअं जो तरावियन खां पोइ ईअं नुखनि ते सिधा था थी था वञनि त गोखरे जा टड़का सॼो ॻोठ थो ॿुधंदो वञे। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। अन्या वॾे आवाज़ सां, वाह जो आराम आहे कुरान में। चो वाह जो सुकून आहे कुरान में। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब, वाह जो बरकत आहे कुरान मजीद में। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। अल्लाह फरमायो बरकत मां वटा, पर मां बरकत कुरान मजीद में रखी तो मां। ओ मुझा अजीजो, मुझा दोस्तो, रब फरमायो इज्जत मां वटा, पर मां इज्जत कुरान मजीद में रखी तो मां। और पंजा जो ये जुल्द कुरान मजीद के थियलो आयो केडी इज्जत वारो आ जो जेको भी कुरान मजीद खणंदो पहिरियों इन जुल्द के चुमियो ऐं बोसारी सीने ते घुमाईंदो। इहा इज्जत कुरान मजीद के आ जो इहो जुल्द कुरान मजीद सां मिलियो त इज्जत वारो बणजी वियो। 20 रुपए जी पोटली आ कुरान मजीद सां मिले थी त इज्जत मान शान वारी थी बणजी वञे। दुनिया जा सभु मुसलमान कुरान मजीद खे खणंदा,
हुन 20 रुपए वारी पोतरीअ खे भाकुर दा पाइनि चुमियूं था ॾियनि अखियुनि ते था घुमाइनि और मुंहिंजा अज़ीज़ो वाह जो अल्लाह कुरान मजीद में इज्जत रखी आहे कुरान शरीफ जे सदके अल्लाह से रमजान शरीफ के इज्जत वारो बनायो कुरान शरीफ जे सदके अल्लाह से लैलतुल क़द्र वाली रात के इज्जत वारो बनायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हत्ता मत्लइल फज्र अल्लाह फरमायो या लैलतुल क़द्र वाली रात कुरान शरीफ जे करे माखे एडी प्यारी आ जे करे न लैलतुल क़द्र वाली रात में को नमाज पढ़दो आ जे करे न लैलतुल क़द्र वाली रात में को कुरान की तिलावत कंदो आ जे कोई न लैलतुल क़द्र वाली रात में मस्जिद में गुजारींदो आ जे कोई न लैलतुल क़द्र वाली रात में इत्काफ में गुजारींदो आ जे कोई न लैलतुल क़द्र वाली रात में दुरूद सलात में गुजारींदो आ अल्लाह फरमाइंदो आ त मां अल्लाह जे न लैलतुल क़द्र वाली रात में इबादत जे सदके एतरी रात में 84 साल जेतरी इबादत जे जेतरो सवाब लिखाए छॾींदो आहियां मुंहिंजा अज़ीज़ो तंहिंजे करे कुरान मजीद सां प्यार कयो कुरान मजीद सां मोहब्बत कयो कुरान मजीद के गल लगायो कुरान मजीद के सीनो ॾियो पुठी न ॾियो कुरान मजीद खां पासीरा थींदो खुदा जी ज़ात जो कसम आहे परेशान हाल थींदो वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वन्नाशुरु यौमल क़ियामत आमा अल्लाह फरमायो जेको मुझे कुरान मजीद के पुटींदो मुझो वाइदो आहे मां मुंहिंजी रोज़ी तंग करे छॾींदोमांसि रब फरमायो मुझो वाइदो आहे जेको कुरान मजीद के पुटींदो मां उनखे परेशान हाल बनाईंदोमांसि रब फरमायो मुझो वाइदो आहे जेको कुरान मजीद के पुटींदो मां उनखे बीमारनि में फसाईंदोमांसि मुझो वाइदो आहे जेको कुरान मजीद के पुटींदो मां उनखे ज़लील ऐं ख़्वार ऐं रुसवा कंदोमांसि दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद कब्र क़यामत में भी उनजे लाइ अज़ाब तैयार कंदोमांसि वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून जिनके कुरान जो करंट लगो आहे वॾे आवाज़ सां अजीजो कुरान के पुठी न ॾियो कुरान के सीनो ॾियो चो इंशाअल्लाह अज इरादो कयो चो इंशाअल्लाह कुरान जा आशिक थींदासीं चो बचड़ा आलम कंदासीं चो बचड़ा हाफ़िज़ कंदासीं चो कुरान जी पाण भी घणे मां घणी तिलावत कंदासीं हिन कुरान मजीद के सीनो ॾियो हे कुरान मजीद ताज़ा कब्र में निभाई दुनिया में तो ताके आबाद ही आबाद पर कब्र में भी ताज़ा नबी ने फरमायो क़यामत जे ॾियारे भी कुरान मजीद पंहिंजनि आशिक़नि सां गॾु पंहिंजनि परवाननि सां गॾु साईं फरमायो मा यमसिकुन इल्ला रहमान
नबी ने फरमायो मथे न्यारो आसमान जे तरफ शाथा तां के उड़दे नजर अचन साबिन फरमायो साईं पक्षी ऐं परंदा आहिनि परम सां परवाज़ था कनि साईं फरमायो जीअं दुनिया जे जहान में पक्षी ऐं परंदा तां के परम सां उड़दे नजर था अचनि ईअं क़यामत जे ॾियारे कुरान मजीद वारा कुरान मजीद जे परम सां परवाज़ कंदा जीअं कुरान मजीद वारा कब्रनि मां निकिरंदा वेंदा सूरह बकरा सॼो पर पढ़ी वेंदा सूरह आल इमरान खबो पर वीर न ठही करे साईं फरमायो उॾंदा कुरान वारा साहिबन फरमायो साईं उॾरी काॾे वेंदा मुझे प्यारे नबी फरमायो उॾरी उॾरी वञी रब रहमान जी ज़ियारत कंदा फमन कान यरजू लिक़ाअ फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बी अहदा अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां कुरान पंहिंजनि यारनि खे पंहिंजनि आशिकनि खे उॾारींदो उॾारे काॾे पुॼाईंदो रब रहमान जी ज़ियारत कराईंदो नबी ने फरमायो रब जो दीदार कराए कुरान चवंदो हेॾे निहारियो ॿुधो कुरान जा लफ़्ज़ नाज़रतुन इला रब्बिहा नाज़र कुरान चवंदो रब खे ॾिसी वरी रब जो दीदार कयो चो सुभान अल्लाह रब जी ज़ियारत करे वरी रब जी ज़ियारत कयो नाज़रतुन इला रब्बिहा नाज़रा आस्ते लॻियो सुभान अल्लाह लगे तो तांजी बेनती लो थी वई आहे लगे तो तांजो यूपीएस टी थो करे लगे तो तांजे हाणे पेट में गुड़ गुड़ शुरू थी वई आहे बाबा हाणे मां हथ मथे खणण वारो वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उॾारींदो कुरान मजीद काॾे पुॼाईंदो जो रब जो दीदार कराईंदो काॾे ॻाल्हायो ई नथा और रब जो दीदार कराए वरी कुरान मजीद उॾारींदो नबी साईं फरमायो उॾारे मां मोहम्मद करीम वटि जी पहुचाईंदो जेके नबी साईं जा आशिक़ वेठा वॾे आवाज़ सां साईं फरमायो मां मोहम्मद करीम जो दीदार करायो कुरान मजीद वरी पंहिंजनि आशिक़नि खे सवा लख नबियनि जी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो वरी सवा लख नबियनि जी ज़ियारत ऐं दीदार कराए वरी सवा लख नबियनि जे असहाबनि आल बैत जो दीदार कराईंदो नबी ने फरमायो कुरान मजीद उॾारे ख़ास मां मोहम्मद करीम जे गुलाम जो दीदार कराईंदो अबू बकर सिद्दीक जो दीदार उमर फारूक जो दीदार उस्मान गनी जो दीदार अली मुर्तज़ा जो दीदार हजरत इमाम हसन हुसैन जो दीदार हजरत बिलाल हजरत सुहैब हजरत अम्मार जो दीदार सवाल साहबा जो दीदार कराए नबी ने फरमाया कुरान मजीद वही सबनी पीरन फकीरन वलियन कुतबन गौसन अब्दाल जी ज़ियारत कराए वरी कुरान मजीद पांचन परम सां परवाज़ करे उॾारे वञी जन्नत में पुॼाईंदो लवाता अफ़नान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पोइ अहिड़े
यार सां यारी पक्की कन कच्ची इरादो कयो चो इंशाअल्लाह राग जो बाइकाट कंदास अज इरादो कयो चो इंशाअल्लाह साज़ जो बाइकाट कंदास अज इरादो कयो चो इंशाअल्लाह गानन जो बाइकाट कंदास अज इरादो कयो चो इंशाअल्लाह हिन यार सां निभाईंदा हिम्मत कंदऊ सच्चा थींदऊ खुदा जी ज़ात जो कसम आहे हिन सां तव्हां सच्चा थियो त हे तव्हां सां सचो थिए हिन सां तव्हां सच्चा थियो त दुनिया आख़िरत में रब तव्हांखे आबाद करे तंहिंजे करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुर शरीफ़ ॿुधायमि टाइम बि इलाही थी वियो आहे राति जा 2 था थियनि पोइ बि तव्हां क़ुर मजीद जी मोहबत में वेठा हो हाणे हिकिड़ी नात वीचारो चवंदो हे वीचारो सोशल मीडिया जो माण्हू आहे हे क़ुर शरीफ़ जा वाइज़ भरे वरी नेट ते चाढ़ींदो आहे घर वेठे माण्हुनि खे क़ुर मजीद ॿुधाईंदो आहे तव्हां हिन जी हौसला अफ़ज़ाई कयो हिकिड़ी नात चवंदो दिलि खोले हिन सां तावन कयो आख़िर में दुआ था घुरूं पोइ मौलवी धुएं जो बि ऐलान था कयूं इंशाअल्लाह अञा चवंदे हा तव्हां वीचारे सां तावन ई घटि कयो हिन जी दिलि काॾों चवे बसि ॿी खां पोइ त मौलूद ईअं ई थींदो नी सभु दुआ घुरो 33 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो त सभिनी मरी वियल मरूमिन जे रूहनि खे बख़्शो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार इलाहुल आलमीन सॼी जमात 33 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ियो आहे इहो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा अल्लाह साईं जेके बि वीचारा मरहूमीन वफ़ात करे आया आहिनि हिन ॻोठ मां या गिरदो नवाह मां या आलम इस्लाम मां जेके बि मर्द या मायूं फ़ौत थी आया आहिनि अल्लाह साईं सभिनी जे रूहनि खे कुल शरीफ़ बख़्शासूं समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा इलाहुल आलमीन अल्लाह साईं असां जीअरनि जे मथां बि रहम जी नज़र फरमा अल्लाह साईं जेके बि चांडिया साहब आहिनि या मुगेरी साहब आहिनि या मेंगल साहब आहिनि अल्लाह साईं जेके बि क़ुर जा आशिक़ वेठा आहिनि जिन बि क़ौमुनि सां तालुक़ रखण वारा अल्लाह साईं सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह साईं सभिनी खे सही नमूने सां क़ुर मजीद सां मोहबत नसीब फरमा सही नमूने सां क़ुर मजीद सां तालुक़ नसीब फरमा इलाहुल आलमीन असांखे राग खां साज़ खां गाने खां नफ़रत नसीब फरमा असांखे क़ुर मजीद सां इश्क़ नसीब फरमा अल्लाह साईं असांजे मुजाहिद भाउ अब्दुल हफ़ीज़ जी महिनत क़बूल फरमा चाचे कुंदन नालो कुंदन अल्लाह साईं चाचे कुंदन जी महिनत क़बूल फरमा अल्लाह साईं चाचे जी उमिरि में सिहत में बरकत नसीब फरमा अल्लाह साईं जेके बि हिन क़ुर मजीद जे जलसे में शरीक थिया आहिनि सभिनि जे सिहत में इज़त में अमलनि सारनि में बचनि ॿारनि में बरकतूं नसीब फरमा ॿई जान सभिनि जा आबाद फरमा ॿिन्ही जाननि जी बर्बादी खां सभिनि जी हिफ़ाज़त फरमा अॼु जीअं क़ुर जे सदके असांखे हिन मस्जिद में गॾु कयो अथई अल्लाह साईं हिन ॻोठणे में गॾु कयो अथई वरी अहिड़ी कचहरी क़ुर जे सदके असांखे जन्नत में नसीब फरमाए वसल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबिही आमीन ला इलाहा इल्लल्लाह।